अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गडामा संझा सैयद हल्दा से हेडलाइंस तरफ। सखर जी एहतसाब अदालत में खुशी शाह खिलाफ आमदी खां वधीक असासा ठाहिण वारे रेफरेंस की ॿुधणी। सैयद खुशी शाह खे सिक्योरिटी में एहतसाब अदालत में पेश कयो वियो। असासा रेफरेंस केस में नामज़द ॿिया जवाबदार बि अदालत में पेश थिया। अदालत केस की ॿुधणी 21 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में शहरन के इंसाफ की फराहमी में देर बाबत केस की ॿुधणी। अदालत वफ़ाक़ी हुकूमत काबड़ जो इज़हार कंदे शहजाद अकबर के तलब करे वरितो। अदालत मार्क्स ने चवा त शहजाद अकबर 24 डिसंबर ते ज़ाती हैसियत में पेश थिए। शहजाद अकबर मुतमैन करे त कहिड़ा कदम खया पिया वञनि। इंसाफ की फराहमी की रुकावटुनि रियासत पारां थींदियूं आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक छटी ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 8,832 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,362 नवां केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग वधी 4,40,787 थी वियो। पीडीएम जो लाहौर वारो जलसो नाकाम थी वियो। मुखालिफ धुर जो बयानियो पंहिंजी मौत पाण मरी वियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो हुकूमत के हर हाल में मुखालिफ धुर के रस्तो ॾियणु घुर्जे। मुखालिफ धुर सां ॻाल्हियूं शुरू थियणु घुर्जनि। मीनार पाकिस्तान में पानी हुजे हा तॾहिं बि मुखालिफ धुर वारा न ॿुधनि हा। फिरदौस आशिक़वान चयो आहे त लाहौर इन जलसे खां अणॼाणाई साबित करे छॾी आहे। अचकज़ई जी ॿोली ते मुखालिफ धुर खे माफ़ी वठणु घुर्जे। सक़ाफ़ती विरसे खे पहुचंदड़ नुक़सान जी उगाड़ी पीडीएम खां थींदी। सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहिड़े जो राज। लाड़काणो, कंबरशह, रातकोट, खैरपुर, सखर, घोटकी, शिकारपुर, गढ़ी हसन ऐं बगन समेत ॿियनि शहरनि में कोहिड़ो। मोटरवे M4 ऐं M5 खे ट्रैफ़िक लाइ सखर ताईं बंदि कयो वियो। मोटरवे पुलिस पारां शहरनि ऐं ड्राइवरनि खे सफ़र दौरान फोक लाइट्स इस्तेमालु करण ऐं गैर ज़रूरी सफ़र करण खां पासो करण जी हिदायत। मुखालिफ जमायतुनि जे अखबारनि जो इजलास अॼु 2 बजे जाती अमरा लाहौर में तलब। ज़रियनि मूजिब इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फजल रहमान, अख्तर मिंगल, शाहवेज़ नूरानी ऐं ॿिया अखबार शिरकत कंदा। इजलास में लॉन्ग मार्च जो तारीख़ जो फ़ैसिलो कयो वेंदो। चार्टर ऑफ पाकिस्तान जी भी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास दौरान मुस्तक़बिल जे फ़ैसिलाइतनि क़दमनि ते अमल दरामद जो जाइज़ो वरितो वेंदो। मरियम नवाज़ जाती अमरा में मेज़बानी कंदी। मुल्क में सियासी सूरत हाल ऐं लाहौर जलसे बाबत वज़ीर आज़म इमरान खान पारां पार्टी अखबारनि जो इजलास तलब। ज़रियनि मूजिब इजलास में मुखालिफ धुर खे हिकमत अमली तय कई वेंदी। भारतीय फोर्सिस पारां फिरोबियर जंगबंदी मुआहिदे जी भनकड़ी। ISPR मूजिब भारतीय फ़ौज जे चिड़ी सेक्टर वारे इलाइक़े में फायरिंग। 45 वरियनि जो हिकु शहरी ज़ख़्मी थी पियो। भारतीय फ़ौज मार्टर गोलनि सां शहरी आबादी खे निशानो बणायो। पाक फ़ौजी भरपूर जवाबी कार्रवाई में भारतीय बंदूकूं ख़ामोश थी वयूं। पनवागिल पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे मारण जी दावा। SSP सखर मूजिब बशीराबाद लिंक रोड ते ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल हो। ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसंदे फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में हिकु ॾोहारी मारिजी वियो। 3 ॼणा फ़रार थी विया। पीर जो ॻोठ क़ौमी शाहराह ते CIA पुलिस जी कार्रवाई। नशे आवर सोपारियूं, शराब ऐं गुटके सां भरियल ट्रालर हथ। हिकु ॼणो गिरफ़्तार।
नूरियाबाद में जो थाने बुला खान लिंक रोड से मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर में टक्कर, एक ॼणो फौत, एक जख्मी अस्पताल मुंतकिल। जामशोरो में थर्मल पावर हाउस के खांगाइण खिलाफ मुलाज़िमनि जो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। मुलाज़िमनि जो चवणु आहे त पावर हाउस खे खसारो ॾियण लाइ मुलाज़िमनि खे सरप्लस कयो पियो वञे। वफ़ाक़ खसारो ॾियण आहे, थर्मल पावर हाउस खे बंदि करणु चाहे थो। बेकरारी सी बेकरारी है, वसल है है, जो गुजारी न जा सकी हमसे, हमने वो जिंदगी गुजारी है। लग गई आग उस इमारत में, क्या कहने, वो जो तामीर होने वाली थी, वो खला है कि सोचता हूँ मैं उससे क्या गुफ्तगू हो खलवत। क्या कहने। नाले वारे शाइर लेखक जोन एलियाती अॼु 83 सालगिरह मल्हाई थी वञे।